बीड़ी जो बिलो कर चे पई मां भॼी वेंदसि तव्हां मुंहिंजो छा बिगाड़ींदो अस्सलामुअलैकुम दोस्तों, मां आहियां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जी हाँ दोस्तों, जीअं त अवां सभिनी पिरी प्यारनि दोस्तनि जा मैसेज, अवां पिरी प्यारनि दोस्तनि जा कमेंट, अवां पिरी प्यारनि दोस्तनि जा लाइक ऐं जंहिं जन दोस्तनि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो आहे उन्हनि सभिनी दोस्तनि जूं वॾी महिरबानियूं, लख थोरा लख लाइक, अलाह करे ख़ुशि हुजनि, आबाद हुजो, हमेशह गुलनि जीअं टहकंदा टिणंदा रहो। इहा ई मुंहिंजी दुआ आहे अवां दोस्तनि जे लाइ, अवां पहिरीं प्यारनि जे लाइ। जी 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 हाँ दोस्तों, हमेशह ख़ुशियूं माणो ऐं मां उन्हनि दोस्तनि खे बि दुआऊं कंदो आहियां जेकी दोस्त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे। जन दोस्तनि, जी जी हा, जन दोस्तनि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे उन्हनि दोस्तनि जूं वॾियूं महिरबानियूं, लख थोरा लख लाइक, अलाह करे ख़ुशि हुजनि उहे बि दोस्त। दोस्तों जीअं त अवां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल ऐं उन ते हलंदड़ जेका पूरी अपडेट जन दोस्तनि मुंहिंजी अपडेट मां जेके ईअं सम्झ खणी त जेको आहे फ़ाइदो वरितो आहे या उन्हनि जेका उन्हनि ते पहुती आहे जेका ॻाल्हि, उहा आहे सोप सीरियल दुलाभ जे लाइ। जी हाँ दोस्तों, मां हमेशह अवां दोस्तनि सां साथ रहंदो आहियां, अवां दोस्तनि जो बि जेको साथ आहे मूंसां हमेशह क़ाइमु दाइम रहंदो इनशा अल्लाह। वॾी कोशिशुनि जे बावजूद अवां दोस्तनि जे प्यार ऐं सहकार सां मां 5000 सब्सक्राइब क्रॉस करे चुको आहियां ऐं हाणे इनशा अल्लाह अज़ीम जल्दी मोनिटाइज़ थियण वारो आहे। ऐं अवां मुंहिंजे पूरे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा त जीअं वॉच टाइम ठहंदो, वॉच टाइम ठहे त ज़ाहिर आहे सब्सक्राइब बि थी मोनिटाइज़ बि थी वेंदो। ज़ाहिर जेॾी महिल मोनिटाइज़ थी वियो त अवां दोस्तनि जो जेको साकार सां मूं नाचीज़ जे मथां वॾो हिकिड़ो अहसान बि थी वेंदो। जी हाँ दोस्तों, अञा जेकॾहिं को दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहे त उन दोस्त खे मां इहा गुज़ारिश कंदुसि त जल्दी में दोस्त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कर। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे बि दॿाए छॾ त जीअं मुंहिंजे अचण वारी जेका न्यू वीडियो आहे उनजो नोटिफिकेशन अव्हां खे आसानी मिली सघे। त दोस्तों जीअं त अञा ताईं कंहिं दोस्तनि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त उन्हनि खे वरी गुज़ारिश इहा कंदुसि त जल्दी में मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आल बटन खे दॿायो त जीअं मुंहिंजे अचण वारी जेका वीडियो आहे उनजो नोटिफिकेशन अव्हां जे सुहिणे मोबाइल में जल्दी अची वञे त जीअं अव्हां खे मिले मुंहिंजे यूट्यूब ते हिकु बहितरीनु अपडेट सोप सीरियल दुलाभ जी। जी हाँ दोस्तों, जीअं त अव्हां ॾिसी रहिया आहियो त
अञा जेकॾहिं को दोस्त मुंहिंजे चैनल ते रहिजी वियो आहे, अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो, त उन पहिरीं प्यारे दोस्त खे मां इहा नंढड़ी हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि त जल्दी जल्दी ऐं मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे वठे, त जीअं सब्सक्राइब करण खां पोइ वरी बेल वारे बटन खे बि दबाए, त जीअं अचण वारी मुंहिंजी जेका न्यू वीडियो जो जेका नोटिफिकेशन जे सुहिणे सुहिणे मोबाइल में अची वञे ऐं उनखे पूरे दुलाभ सिंध टीवी जी बहितरीनु सोप सीरियल दुलाभ जो जेको आहे अपडेट पहुचे ऐं उन वटि आसानी सां। ऐं उनखां अलावा मां त ॿियो बि मैसेज ॾींदो रहंदो आहियां त अव्हां दोस्त जेके पंहिंजी औलाद आहे, जेके पंहिंजी नियाणियूं आहिनि, जेके पंहिंजा बछड़ा आहिनि, अगरि रोड ते वेठल आहे, ॻोठ आहे, तव्हांजो रोड ते या भर पासे में को वेंदड़ ट्रैफिक आहे, त हुन बाबति अव्हां दोस्तनि खे गुज़ारिश कंदो रहंदुसि त पंहिंजे नंढड़नि ॿारनि खे कंट्रोल में रखो, रोड ते न अचणु ॾियो, ऐं अगरि शहर वञो त पंहिंजे ॿारनि खे क़ाबूअ में रखो। ऐं हुनखां अलावा मां दोस्तनि खे हिकु ॿियो बि मां मैसेज ॾींदो हलां त पंहिंजो नंढड़नि सां प्यारु कयो, पंहिंजे नियाणियुनि खे सुठे मां सुठी तालीम ॾियारो, ऐं हुनखां अलावा पंहिंजे जेको हिकु माहौल सुठो माहौल पैदा कयो, ऐं पाण में जेको आहे हिकिड़ो सुठो माहौल पैदा करण में शहूर पैदा कयो। शहूर पैदा करण सां जेको आहे तव्हांजी जेका औलाद आहे, जेका उन्हनि में शहूर ईंदो, उहा तव्हांजी इज़त कंदी, ऐं जंहिं महिल तव्हां पोढ़ाए पे हलिया वेंदव तव्हांजी इज़त कंदी। जे अगरि उनमें शहूर न हूंदो त उहो बदतमीज़ थी वेंदी आहे। ऐं वधि में वधि इहा कोशिशि कंदा कयो त पंहिंजे ॿारनि खे सुठे में सुठी तालीम ॾियारो ऐं वधि में वधि उन्हनि खे शहूर पैदा कयो। ऐं मां अव्हां दोस्तनि खे ॿी बि गुज़ारिश कंदो रहंदुमि त पंहिंजे जेके असांजा पोड़ा आहिनि, काका आहिनि, काकियूं आहिनि, उन्हनि जी बि वधि में वधि इज़त एतिराम सां ऐं पंहिंजो नरमीअ सां ॻाल्हाईंदा करो। ऐं जे अगरि तव्हांजे घर में अगरि ख़ुशिनसीबु आहियो, अबू अमड़ आहिनि, त उन्हनि जो जेको आहे निहायत मुदबना गुज़ारिश सां उन्हनि जो बि अदब कंदा करो। जे अगरि भले उन्हनि जी ग़लती हुजे, तव्हां उन ग़लतीअ खे एक्सेप्ट करे ऐं उन्हनि खां माज़रत कंदा करो, त जीअं उन्हनि जी दिलि आज़ारी न थिए। पंहिंजे जेके वालदेन जी दिलि आज़ारी न कंदा करो, ऐं जन दोस्तनि जा वालिद आहिनि, वालदा आहे, ऐं उन्हनि जो इज़त एतिराम कनि ऐं पंहिंजी तालीम ते ध्यानु ॾियनि। जेके दोस्त पढ़नि था पिया उन्हनि खे बि इहा गुज़ारिश आहे त पंहिंजी तालीम मुकमल करनि ऐं दीनी पासे बि मस्जिदूं हुजनि, मदरसा हुजनि, पंहिंजे ॿारनि खे दीनी तालीम बि ॾियारो, त जीअं उन्हनि में हिकु नेक अमल पैदा थिए ऐं निमाज़ 5 वक़्त निमाज़ बि अदा कंदा रहनि। ऐं अदा खे चवां पंज वक़्त नमाज़ पढ़ण अदा करण सां हिकु नेक रुझान ऐं नेक बुराई वारे पासे उन्हनि जो ख़्यालु न वेंदो। त दोस्तो इहो हुयो हिकिड़ो असांजो नंढड़ो मैसेज जेको मां अव्हां दोस्तनि ते हमेशह हर वीडियो में ॾींदो रहंदो आहियां, त जीअं अव्हां दोस्तनि ताईं इहो मैसेज पहुचे ऐं मुंहिंजी बि हिकिड़ी ज़िंदगी चई पवे ज़ाहिर आहे। जेकॾहिं अव्हां दोस्त मुंहिंजे हिन मैसेज खे तव्हां फॉरवर्ड कंदव, शेयर कंदव ॿियनि दोस्तनि में, त मन को बि दोस्त मुंहिंजे हिकिड़े मैसेज ते अगरि अमल करे वरितो त उनजे लाइ मूंखे वॾो अजर मिलंदो। ऐं मां अव्हां दोस्तनि खे वरी बि इहा गुज़ारिश कंदुसि त मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो ऐं बेल वारे बटन खे बि दॿाए छॾो, सब्सक्राइब करे वठो जल्दी जल्दी में, ऐं अचण वारी वीडियो जे लाइ बि इंतज़ारु कयो। ऐं वरी मिलूं था नेक्स्ट वीडियो जे लाइ। मां अव्हां दोस्तनि खां वठंदुसि इजाज़त, चवंदा आहिनि जुदा न फ़िदा, ऐं हमेशह मुहबतूं क़ाइमु रखो, हमेशह अव्हां आबाद रहो, ख़ुशि हुजो, ख़ुशियूं माण्हू अला करे ख़ुशि हुजो। ऐं अव्हां दोस्तनि खां वठिजे इजाज़त। पाकिस्तान ज़िंदाबाद, जीए पाकिस्तान, जीए लतीफ़, जीए सिंध, जीए सिंध में मारवाड़ा, जीए लतीफ़ जी नगरी, जीए सिंधी ॿोलीअ सदाईं आबाद रहे। वॾी महिरबानी अव्हां दोस्तनि जी, अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जी टेकंदा टणंदो रहे, इहा ई मुंहिंजी दुआ आहे। ऐं वठूं था अञा जेकॾहिं को दोस्त मुंहिंजे चैनल ते रहिजी वियो आहे, अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो, त उन पहिरीं प्यारे दोस्त खे मां इहा नंढड़ी हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि त जल्दी जल्दी ऐं मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे वठे, त जीअं सब्सक्राइब करण खां पोइ वरी बेल वारे बटन खे बि दॿाए, त जीअं अचण वारी मुंहिंजी जेका न्यू वीडियो जो जेका नोटिफिकेशन जे सुहिणे सुहिणे मोबाइल में अची वञे, ऐं उनखे पूरे दुलाभ सिंध टीवी जी बहितरीनु सोप सीरियल दुलाभ जो जेको आहे
अपडेट पहुचे ऐं उन वटि आसानी सां ऐं उन खां अलावा मां वटि ॿियो बि मैसेज ॾींदो रहंदो आहियां त अव्हां दोस्त जेके पंहिंजी औलाद आहे, जेके पंहिंजी नियाणियूं आहिनि, जेके पंहिंजा बचिड़ा आहिनि, अगरि रोड ते वेठल आहे, ॻोठ आहे तव्हांजो रोड ते या भर पासे में को वेंदड़ ट्रैफ़िक आहे, त हुन बाबति अव्हां दोस्तनि खे गुज़ारिश कंदो रहंदुसि त पंहिंजे नंढड़नि ॿारनि खे कंट्रोल में रखो, रोड ते न अचणु ॾियो ऐं अगरि शहर वञो त पंहिंजे ॿारनि खे क़ाबूअ में रखो। ऐं हुन खां अलावा अव्हां दोस्तनि खे हिकु ॿियो बि मां मैसेज ॾींदो हलां त पंहिंजो नंढड़नि सां प्यारु कयो, पंहिंजे नियाणियुनि खे सुठे मां सुठी तालीम ॾियारो ऐं हुन खां अलावा पंहिंजे जेको हिकु माहौल सुठो माहौल पैदा कयो ऐं पाण में जेको आहे हिकिड़ो सुठो माहौल पैदा करण में शहूर पैदा कयो। शहूर पैदा करण सां जेको आहे तव्हांजी जेका औलाद आहे, जेका उन्हनि में शहूर ईंदो, उहा तव्हांजी इज़त कंदी ऐं जंहिं महिल तव्हां पोढ़ाए में हलिया वेंदव तव्हांजी इज़त कंदी। जे अगरि उनमें शहूर न हूंदो त उहो बदतमीज़ थी वेंदी ऐं वधि में वधि इहो कोशिशि कंदा कयो त पंहिंजे ॿारनि खे सुठे में सुठी तालीम ॾियारो ऐं वधि में वधि उन्हनि खे शहूर पैदा कयो। ऐं मां अव्हां दोस्तनि खे ॿी बि गुज़ारिश कंदो रहंदुमि त पंहिंजे जेके असांजा पोड़ा आहिनि, काका आहिनि, काकियूं आहिनि, उन्हनि जी बि वधि में वधि इज़त एतिराम सां ऐं पंहिंजो नरमीअ सां ॻाल्हाईंदा करो। ऐं जे अगरि तव्हांजे घर में अगरि ख़ुशिनसीब आहियो अबू अमड़ आहिनि त उन्हनि जो जेको आहे निहायत मुदबना गुज़ारिश सां उन्हनि जो बि अदब कंदा करो। जे अगरि भले उन्हनि जी ग़लती हुजे, तव्हां उन ग़लतीअ खे एक्सेप्ट करे ऐं उन्हनि खां माज़रत कंदा करो त जीअं उन्हनि जी दिलि आज़ारी न थिए। पंहिंजे जेके वालदेन जी दिलि आज़ारी न कंदा करो ऐं जन दोस्तनि जा वालिद आहिनि, वालदा आहे ऐं उन्हनि जो इज़त एतिराम कनि ऐं पंहिंजी तालीम ते ध्यानु ॾियनि। जेके दोस्त पढ़नि था पिया उन्हनि खे बि इहा गुज़ारिश आहे त पंहिंजी तालीम मुकमल करनि ऐं दीनी पासे बि मस्जिदूं हुजनि, मदरसा हुजनि, पंहिंजे ॿारनि खे दीनी तालीम बि ॾियारो त जीअं उन्हनि में हिकु नेक अमल पैदा थिए ऐं निमाज़ 5 वक़्त निमाज़ बि अदा कंदा रहनि। ऐं अदा खे चवां 5 वक़्त निमाज़ पढ़ण अदा करण सां हिकु नेक रुझान ऐं नेक बुराई वारे पासे उन्हनि जो ख़्यालु न वेंदो। त दोस्तो इहो हुयो हिकिड़ो असांजो नंढड़ो मैसेज जेको मां अव्हां दोस्तनि ते हमेशह हर वीडियो में ॾींदो रहंदो आहियां त जीअं अव्हां दोस्तनि ताईं इहो मैसेज पहुचे ऐं मुंहिंजी बि हिकिड़ी ज़िंदगी चई पियो ज़ाहिर आहे। जेकॾहिं अव्हां दोस्त मुंहिंजे हिन मैसेज खे तव्हां फॉरवर्ड कंदव, शेयर कंदव ॿियनि दोस्तनि में, त मन को बि दोस्त मुंहिंजे हिकिड़े मैसेज ते अगरि अमल करे वरितो त उनजे लाइ मूंखे वॾो अजर मिलंदो। ऐं मां अव्हां दोस्तनि खे वरी बि इहा गुज़ारिश कंदुसि त मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो ऐं बेल वारे बटन खे बि दॿाए छॾो, सब्सक्राइब करे वठो जल्दी में ऐं अचण वारी वीडियो जे लाइ बि इंतज़ारु कयो। ऐं वरी मिलूं था नेक्स्ट वीडियो जे लाइ। मां अव्हां दोस्तनि खां वठंदुसि इजाज़त। चवंदा आहिनि जुदा न फिदा ऐं हमेशह मुहबतूं क़ाइमु रखो, हमेशह अव्हां आबाद रहो, ख़ुशि हुजो, ख़ुशियूं माण्हू अला करे ख़ुशि हुजो। ऐं अव्हां दोस्तनि खां वठिजे इजाज़त। पाकिस्तान ज़िंदाबाद, जिए पाकिस्तान, जिए लतीफ़, जिए सिंध, जिए सिंध में मारवाड़ा, जिए लतीफ़ जी नगरी, जिए सिंधी ॿोलीअ सदाईं आबाद रहे। वॾी महिरबानी अव्हां दोस्तनि जी अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जी टेकंदा टणंदो रहे, इहा ई मुंहिंजी दुआ आहे। ऐं वठूं था अव्हां खां इजाज़त, तेसीअ ते इजाज़त। अव्हां दोस्तनि जी अचण वारी वीडियो ताईं अल्लाह हाफ़िज़।